बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनन अला वहनिन वफिसालुहु फी आमैनि अन इश्कुर ली वलिवालिदैक इलैयल मसीर। वइन जाहदाक अला अन तुश्रिक बी मा लैस लक बिही इल्म फला तुतिअहुमा वसाहिबहुमा फिद्दुन्या मारूफा वत्तबि' सबील मन अनाब इलैय सुम्म इलैय मर्जिउकुम फउनब्बिउकुम बिमा कुन्तुम तअमलून। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। इन आयात मुबारक के अंदर अल्लाह ताला इंसान के पंहिंजे पीउ माउ सां हुस्न सलूक करण जो हुकुम फरमायो। जीअं हज़रत लुक़मान हकीम पंहिंजे पुट खे नसीहत फरमाई, तव्हां जेको ॼावा आहियो तव्हांजे करे तव्हांजी माउ तकलीफ़ बर्दाश्त कई। अल्लाह ताला फरमाए, सुम्मा खलक़ना नुतफ़त अलक़तन फ़खलक़नल अलक़त मुज़ग़तन फ़खलक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। फरमाए, तव्हां पहिरीं नुतफ़ो हुयो, पोइ रत जो दिक, पोइ गोश्त जो लोथड़ो, पोइ तव्हांजो जिस्म तयारु थियो, उनजे मथां तव्हांजे बहितरीन खल ऐं चमड़ी तयारु थी, उनजे अंदरि रूह दाख़िल थियो। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए, तव्हां जॾहिं पंहिंजे अम्मा जे पेट में आयो, तव्हांजे अमड़ खे तकलीफ़, खटियूं मिठियूं ओघरायूं कई ऐं उल्टी 9 महीना तव्हांजे लाइ तकलीफ़ बर्दाश्त कई ऐं विलादत वारे वक़्त में उहा तकलीफ़ बर्दाश्त कई। वरी तव्हांखे 2 साल खीर पीआरी तव्हांखे उहा तकलीफ़। पोइ हाणे तुंहिंजे मथां हक़ आहे तूं पंहिंजे पीउ माउ जो बि शुक्रियो अदा कर, त पंहिंजे रब जो बि शुक्रियो अदा कर। रब्बे ज़ुल जलाल तव्हांखे पैदा फरमायो ऐं सुहिणे नमूने सां तुंहिंजे पीउ माउ तुंहिंजी परवरिश कई। हाणे इंसान जे मथां हक़ आहे त पंहिंजे रब जो शुक्रियो अदा करे ऐं पंहिंजे पीउ माउ जे मथां एहसान। जंहिंजे करे अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो, वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए, मूं रब जो फ़ैसिलो आहे, इबादत मूं अल्लाह जी करियो, एहसान ऐं सुहिणो सलूक फरमा बरदारी पंहिंजे पीउ माउ जी कयो। जेकॾहिं हो ॿोड़ा थी चुका आहिनि, हाणे तव्हांजे मथां हक़ आहे त पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयो। जेकॾहिं ॿई ज़िंदा आहिनि, ॿई ॿिन्ही जी ख़िदमत कयो।
जेकॾहिं हिकिड़ो दुनिया छॾे वियो आहे, हिकिड़ो मौजूदु आहे, उनजी ख़िदमत कयो। वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। अल्लाह पे ज़ुल जलाल इंसान खे हुकुम थो करे सुहिणे तरीक़े सां पंहिंजे पीउ माउ सां ॻाल्हाइजांइ, उनजे साम्हूं उफ़ बि न चइजांइ, उनखे झिड़क बि न ॾिजांइ। मता उफ़ चवी झिड़क चवी त तुंहिंजा अमल ई चट थी वञनि। अबे मां जे मथां नाफ़रमानी, पर अबे अम्मा जी फर्मा बरदारी उन अमल जे अंदरि कबी दुनिया जा कमकार। पर जेकॾहिं अबू अम्मा चवनि अहिड़े कम जे लाइ जंहिंमें अल्लाह जो नाराज़ को हुजे, पीउ माउ जेकॾहिं चवनि रब सां शिरक कर, रब जे ज़ात में कुफुर कर, पोइ इन दीन वारे कम में, तौहीद वारे कम में, शरीयत वारे कम में पीउ माउ जी फर्मा बरदारी न कबी। हाथ मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह सिख हुया पहिरीं इब्तिदा, को मुसलमान इस्लाम क़बूल कयो। मां उनखे घटि वधि ॻाल्हाईंदी हुई, हतां की जूता उछलाए मौलाना उबैदुल्लाह सिंधी खे माउ हणंदी। तॾहिं बि मौलाना उबैदुल्लाह सिंधी जूतो खणी उनखे ॾींदो, मां वरी वधण। पर वरी जॾहिं माउ चवेसि अबा मूंखे भला गिरजा घर ते छॾे आ, ॾाढो हुनखे सम्झाए, हिन जे हथ में कुझु कोन्हे, इहे पुत आहिनि। पर वरी हुनखे छॾे ईंदो हो। पर जॾहिं शिरक जो मामिलो ईंदो हो, उहो पंहिंजी माउ जी फर्मा बरदारी न ॿुधे। अलाह जो हर मुसलमान जे मथां हक़ आहे पंहिंजे अबे अम्मा जी फर्मा बरदारी करे। मदीने शरीफ़ जो हिकिड़ो वाक़ियो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ी कुराड़ी आई। इन्हीअ खां अॻु में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त फिलाणो शख़्स कोन्हे, जैसे सकरात में आहे, साह नथो निकिरेसि। साईं जन फरमायो पुछा कयोसि पंहिंजे माउ ऐं पीउ खे इज़ायत कोन अथसि? माउ पीउ खे इज़ायत कोन अथसि? साहबा इकराम जांच कई, ॿुधायूं पीउ वफ़ात करे चुका, माउ अथसि। माउ कुराड़ी चयो मूंखे हिन पुटु एॾो ईज़ायो आहे, एॾो ईज़ायो आहे, एॾो ईज़ायो आहे जो कॾहिं बि हिनखे माफ़ न कंदसि। हुज़ूर जन कुराड़ी खे घुरायो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा कुराड़ी खे फरमायो जेकॾहिं तूं हिनखे माफ़ न कंदी त हिन जो साह न निकिरंदो, जहिड़ो आहे नाफ़रमान आहे, हिनखे माफ़ करे जे मां क़यामत ताईं माफ़ न कंदुसि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा इकराम खे हुकुम कयो, शाबाश जल्दी कयो, काठियूं गॾु कयो। सहाबा इकराम काठियूं गॾु करण जे इरादे सां उथिया। उहा माउ कुराड़ी चवणु लॻी साईं काठियूं छो था गॾु करायो? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन तुंहिंजे पुट खे न बाहि में साड़ींदासीं। उनजे माउ जे दिलि में जो दाह निकिरे, मुंहिंजे पुट खे बाहि में साड़ींदो, माउ बि नथी कई। उन माउ चयो साईं मां माफ़ कयो। जॾहिं उन माउ जी ॼण जे ज़ुबान मज़ो इहे लफ़्ज़ निकिता माफ़ करण जा, त हुनजो रूह परवाज़ करे। नाफ़रमान जेकॾहिं औलाद आहे, पीउ जो नाफ़रमान, माउ जो नाफ़रमान, केॾो बि दुनियादार हुजे, ॾींहं राति कमाए, पर जेकॾहिं पीउ माउ जो नाफ़रमान आहे, इहो कॾहिं बि साओ न थींदो। भली तव्हां घर वारनि जी ख़िदमत कयो, पंहिंजे औलाद जी ख़िदमत कयो, पुटनि जी ख़िदमत कयो, नियाणियुनि जी ख़िदमत कयो, तव्हांजे मथां हक़ु आहे पंहिंजे घरवारीअ जी ख़िदमत कयो, पर माउ जी ख़िदमत तव्हांजे मथां अवल हक़ु आहे। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए ववस्सैनल इंसान, हुकुम कयोसीं असां इंसान खे बिवालिदैहि, पंहिंजे पीउ माउ जे बारे में। हमलत उम्मुहु,
खयों इन्हीअ खे उनजी माउ तकलीफ़ में अला वहन तकलीफ़ ते तकलीफ़ जे मथां तकलीफ़ वफ़िसालहू फ़ी आमैन ऐं हिनजी थंज छॾाइण आहे 2 सालनि में। हज़रत इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो तव्हां 2.5 साल जेकॾहिं थंज प्यारे न प्यारे सघो छो त हींअर बि डॉक्टरनि जी तहक़ीक़ इहा आहे माउ जी थंज औलाद जे लाइ वधीक सेहतमंद औलाद उहो थींदो जंहिंजे लाइ माउ जी थंज आहे। अॼुकल्ह ॿारनि खे इहे डॿा ॾियनि था पाउडर जा डॿा कणक वारा इहे तयारु थियल इन्हनि में काई अहिड़ी ग़िज़ा ऐं ख़ुराक न आहे जेका अलाह माउ जे थंज जे अंदरि जेको ताक़त रखे। हींअर डॉक्टरनि जी तहक़ीक़ बि आहे ॿारड़े खे माउ जी थंज मिले। वफ़िसालहू फ़ी आमैन ऐं उनजी थंज छॾाइण आहे 2 सालनि में। अनिश्कुर ली हीअ त शुकुर करींदो मुंहिंजे लाइ वली वालिदै ऐं पंहिंजे पीउ माउ जे लाइ इलैहिल मसीर मुंहिंजे तरफ़ आहे मोटणु। ॿार घटि में घटि माउ जे पेट में 6 महीना रही सघे थो। 6 महीननि जो जेकॾहिं ॿारु आहे उहो बि पंहिंजे अबे अम्मा जो वधि में वधि ॿारु पंहिंजे माउ जे पेट जे अंदरि 2 साल रही सघे थो। हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह पंहिंजे माउ जे पेट में 16 महीना हुए। हज़रत ज़हाक पंहिंजे माउ जे पेट जे अंदरि 2 साल यानी 24 महीना पंहिंजे माउ जे पेट में जॾहिं ॼाओ त ॾंद हुयसि खिली पियो ॼाओ त ॾंद हुयसि खिली पियो तंहिंजे करे हुनजे पीउ माउ नालो रखियो ज़हाक। ज़हाक जी माना आहे खिलंदड़। अलाह ताला फरमायो अनिश्कुरली वली वालिदै हीअ त शुकुर कर तूं मुंहिंजे लाइ वली वालिदै ऐं पंहिंजे पीउ माउ जे लाइ इलैहिल मसीर मुंहिंजे तरफ़ आहे मोटणु। वाइन जाहदाक जेकॾहिं सख़्ती कर पीउ माउ तो ते अला हिन ॻाल्हि ते अन तुशरिक बि हीअ त शरीक करी मूंसां मां लैस लक बि इल्मु उहो जो न आहे तुंहिंजे लाइ इन असां इल्मु फला तो ते होगा वो न फरमा बरदारी कर पीउ माउ जी शिरक करण में। वसाहिबहुमा फी दुनिया मारूफ़ा ऐं साथ ॾे तूं उन्हनि जो दुनिया में नेकीअ सां। वत्तबि सबील मन अनाब इलैया ताबेदारी कर उन रस्ते जी जेको मोटे मुंहिंजे तरफ़ सुम इलैया मर्जिउकुम वो मुंहिंजे तरफ़ आहे तव्हां समूरनि जो मोटणु। फउनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून पोइ ख़बर ॾींदुसि मां तव्हांखे तंहिं सभु जो अमल कंदा हुयो। तंहिंजे करे औलाद जे मथां पीउ माउ जो हक़ु आहे त पीउ माउ जी फ़रमाबरदारी करे। तंहिंजे करे इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेकॾहिं मां नफ़िल निमाज़ में हुजां मुंहिंजी माउ मूंखे सॾे मां नफ़िल निमाज़ खे टोड़े पंहिंजी अम्मा खे धीअ सां जवाबु ॾियां। एॾी फ़रमाबरदारी आहे। अलाह ताला खां दुआ आहे अलाह ताला तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वा आख़िर दावाना